नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे ॾेर मां ख़बर ॾींदा हलूं त कश्मीरी ॿारनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं भारतीय जारियत ख़िलाफ़ क़ौमी पाकिस्तान तरफ़ां अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी पाकिस्तान जे सखर डिवीज़न चेयरमैन सफदर अली लेगारी, इंफॉर्मेशन विंग शरबत अली लेगारी, हाजी एजाज भट्टी, एहसानुल्लाह दिलबर, कंबो सोहेल अहमद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई, जंहिंमें क़ौमी अमन कमेटी जे उहिदेदारनि, कारकुननि, वर्करनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। रैली अल-फताह मॉडल टाउन खां कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त करण बाद प्रेस क्लब ॾेर की पहुती। उन मौके ते ख़िताब कंदे क़ौमी अमन कमेटी पाकिस्तान जे सखर डिवीज़न जे चेयरमैन सफदर अली लेगारी, इंफॉर्मेशन विंग शरबत लेगारी, हाजी एजाज भट्टी ऐं ॿियनि चयो त भारत जे मोदी सरकार तरफ़ां कश्मीरी अवाम मथां बेइंतहा ज़ुल्म कयो पियो वञे, जंहिं सबबु केतिरियूं ई इंसानी जानियूं कुर्बान थी वयूं आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त भारतीय सरकार जो कश्मीरी अवाम मथां ज़ुल्म ऐं बरबरियत अञा सौदो जारी आहे। हिननि चयो त कश्मीर में भारत तरफ़ां लागू कयल आर्टिकल 370 खे अॼु केतिरा ई ॾियारा थी विया आहिनि, जंहिं सबबु अॼु असीं कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती तौर रैली कढी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।